अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। उन्हनि दोस्तन जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके दोस्त सिंधी ड्रामनि खे पसंदि कंदा आहिनि ऐं सिंधी ड्रामा ॾिसंदा आहिनि। दोस्तों अॼु मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त KTN चैनल ते हिकु न्यू ड्रामो अची रहियो आहे। तमामु बहितरीन ही ड्रामो आहे। हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण शामिल आहिनि, जीअं त ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल ओडाणो, इरफान शेख, आसमा भुट्टो, नसरीन नाज, तानिया चन्ना, नादिया चन्ना। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिण शामिल आहिनि हिन ड्रामे में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो नालो छा आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो नालो आहे हथें गुल मेहंदी। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे हुसैन शेख। दोस्तों ही ड्रामो तमामु जल्द KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों हिन ड्रामे जो KTN चैनल ते प्रोमो अची चुको आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।